असांजे मेयर जे बार जे तरफ़ां अॼु वर्क सस्पेंड कयो वियो आहे। वर्क सस्पेंड करण खां पोइ असां ही एहतजाज कयो आहे। असांजो फ़क़ति हिकिड़ो ई मुतालबो आहे, उहो मुतालबो हीअ आहे त ही जेको SSP लंजार आहे, हिन SSP लंजार हिकिड़ी गुंडागर्दी वारे अंदाज़ में ही SSP असांखे नथो लॻे, ही हिकिड़ो गुंडो लॻे थो। ऐं असांजो फ़क़ति इहो मुतालबो हिकिड़ो आहे त जेसि ताईं ही जेको SSP लंजार आहे इनखे नथो हटायो वञे तेसि ताईं जेका ही वकीलनि जी जेका तहरीक आहे उहा मुसलसल जारी रहंदी। असांजे सिफ़ुनि में, असांजे वकीलनि जे सिफ़ुनि में बि के अहिड़ा गद्दार आहिनि जेके असांखे अंदर में खंजर जेको आहे सो कुख में हणनि था। असां उन्हनि गद्दारनि खे बि ॿुधाइणु चाहियूं था त वकीलनि जो जेको इताद आहे, वकील आहिनि, वकीलनि जी ॿधी आहे, वकीलनि जो इताद आहे त तव्हांजी बि इज़त आहे। पर जेकॾहिं वकीलनि जी इज़त न हूंदी, उन्हनि जी डिग्निटी न हूंदी त यादि रखो हीअ चमचागिरी करणु, हीअ बदमाशी करणु, हीअ सन्ही करणु ऐं हीअ गद्दारी करणु, इहा तव्हांखे तारीख़ माफ़ु न कंदी। त पोइ जीअं नाऊमल ऐं चनेसर जा जेके नाला वरिता वञनि था जंहिं अंदाज़ में, त सिंध जा जेके गद्दार जेकॾहिं पाण मूं आहिनि, जेके वकीलनि सां गॾु हली उनजी अॻुवाणी करे ऐं वकीलनि जे उन काज़ सां गद्दारी कनि था त उन्हनि जो गद्दारनि जो जेको तारीख़ में जेको हशर थियो आहे उहो जीअं नाऊमल जो थियो आहे, चनेसर जो थियो आहे, तव्हां सां बि अहिड़ो ई हशर थींदो। त असांजो ही मेड़ बार जा वकील हैदराबाद जे वकील दोस्तनि सां क़दम मिलाए गॾिजी हलंदा, जिदोजहद कंदा। जेसि ताईं असां इन SSP खे नथो हटायो वञे तेसि ताईं असांजी जिदोजहद जारी रहंदी।